पीर जो ॻोठ भरिसां PPHI तरफ़ां हलंदड़ डिस्ट्रिक्ट काउंसिल डिस्पेंसरी ॻोठ कमेटी मीर मोहम्मद घुमरो में डॉक्टर मुक़रर न थियण ख़िलाफ़ इलाइक़े जे सियासी समाजी माण्हुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी समाजी अॻुवान जुनैद ज़हीर अल-दीन घुमरो, कलंदर बख्श घुमरो, जब्बार अहमद घुमरो, फिदा हुसैन घुमरो, हाजी मोहम्मद चनो, महनल शेख ऐं ॿिया मीडिया अॻियां धाईंदे ॿुधायो त गुज़िरियल कुझु महीननि खां इस्पताल में डॉक्टर मुक़रर न हुजण बावजूदि ॾाढी तकलीफ़ थी रही आहे। इन करे इस्पताल में ईंदड़ मरीज़नि खे बग़ैर चेकअप करण जे वापसि कयो पियो वञे। मरीज़ औरतुनि ऐं मर्द परे परे खां इस्पताल में अचण जे बावजूदि बि पंहिंजे मर्ज़नि जो इलाज कराइण बदिरां मायूस थी मोटी वञनि था। वधीक चयो त इस्पताल में मुक़रर थियल डॉक्टर नथो अची सघे त उन जी जाइ ते ॿियो डॉक्टर असदुल्ला घुमरो जेको तमामु सुठो कमु करे सघे थो उनखे मुक़रर कयो वञे। इस्पताल में मुक़रर डॉक्टर जी बदिली थियण खां पोइ इलाइक़े जा मरीज़ औरतूं ऐं मर्द तोड़े ॿारड़ा रोले जो शिकार थी विया आहिनि। इस्पताल आवाम लाइ बेलाभ बणिजी वई आहे पर उन्हनि जी का बि मालिकी नथी कई वञे। मुज़ाहिरीन उन मौक़े ते DHO खैरपुर, DC खैरपुर, सिहत खाते जे सूबाई वज़ीर सेक्रेटरी सिहत, DC हेल्थ हैदराबाद ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त इस्पताल में ईंदड़ मरीज़नि खे सहूलियतूं फ़राहम करे बुनियादी हक़ ॾिनो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awami newshd.com।